यूनियन काउंसिल बुकेरा शरीफ से आज़ाद राजू ने इतिहाद जो पैनल पारा बलदियाती इलेक्शन में पीपी के टफ टाइम ॾियण लाइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां इतिहाद करे छॾिया, जंहिंमें आज़ाद उम्मीदवार ऐं JUI जो इतिहाद ज़िले काउंसिल जे लाइ आफ्ताब अहमद खोखर, चेयरमैन कारी अली मोहम्मद बुकेरो, वाइस चेयरमैन नूर मोहम्मद खासखेली ऐं 4 वार्डनि ते आज़ाद राजू ने इतिहाद जा जनरल काउंसिलर जा उम्मीदवार पिणु पीपी जे उम्मीदवारनि जे साम्हूं बीठल आहिनि। उन सिलसिले में ज़िले काउंसिल जे मेंबरनि पारां वर्क तेज़ करे छॾिया, जॾहिं त यूनियन काउंसिल बुकेरा शरीफ जी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां आज़ाद राजू ने इतिहाद जे उम्मीदवारनि जी भरपूर हिमायत जो ऐलान करे छॾियो। जॾहिं त बुकेरा शरीफ में इलेक्शन जी कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते वर्क लाइ सवे माण्हू आज़ाद राजू ने इतिहाद जी कैंप ते पहुची हिमायत जो ऐलान कयो। उन मौक़े ते ज़िले काउंसिल जे उम्मीदवार आफ्ताब अहमद खोखर वटि मौलाना असदुल्ला खोड़ो इलेक्शन कैंप ते सवे गाॾियुनि जे काफ़िले सां पहुतो, जंहिंमें JUI जा ज़िले अॻवान पिणु पहुता। उन मौक़े ते मौलाना असदुल्ला खोड़ो ख़िताब कंदे चयो त पीपी हमेशह सिंध जे माण्हुनि जो रत चूसियो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त असां पीपी खे छॾे आज़ाद राजू ने इतिहाद जे पैनल जो इंतिख़ाबी निशान सुज़ुकी ते ठपो हणी कामयाब कंदासीं।